नाज़रीन, गुलाब लगारी में पुलिस तरफा आपघात जे वधंदड़ रुझान जे उनवान हेठ सेमिनार कोठायो वियो। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है गफ़ार लगारी। सिंध में वधंदड़ आपघात के रुझान की रोकथाम के हवाले से DIG हैदराबाद और SSP बदीन के हुक्म ते गुलाब लगारी पुलिस तरफा एक रोज़ आगाही सेमिनार मुनक़द किया वियो, जैमें हर मकतब फ़कर के मानून वडे तादाद में शिरकत कई। सेमिनार में DSP महातली खालिद बलोच, डॉक्टर गुलमोहम्मद खट्टी, डॉक्टर भारूमल परमार, करीम बख्श लगारी, SHO फयाद बुरडो, अब्दुल गफ़ार लगारी, अब्दुल रज़ाक पंवर समेत शहरीन वडे अंग में शिरकत कई। सेमिनार में DSP खालिद रोस्तमानी, अब्दुल गफ़ार लगारी, डॉक्टर गुलमोहम्मद खट्टी और बेन मुकर्रिरीन खिताब किया। उन हवाले से सेमिनार में मौजूद मानून आवाज़ TV न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त अॼु हिते असां गुलाब लगारी मां इहो हिकिड़ी सेशन कयोसीं इहो ख़ुदकुशियुनि जे हवाले सां, जेको रुझान घणो आहे अॼुकल्ह पूरे सिंध में, छा बल्कि कंट्री पूरे में। एज़ ए DSP SDPO जे हवाले सां बि जेके हिन से तासुरात इहे ॾिनासीं, छाकाणि इहे तमामु तरह जेके केसिस अचनि था उहे वरी डायरेक्टली उन पुलिस उनखे हैंडल करे थी, उन जा मामलात खे क्लोज़ ॾिसणो पए थो। ऐं रुगो पुलिस न बल्कि सॼो पूरो समाज जेको आहे सो मोटिवेट करे, ताकि जेको आहे सो इन भला जेकॾहिं जेतिरियूं बि जानियूं बचाए सघूं, जेतिरियूं बि हयातियूं बचनि, ऐं माण्हुनि खे जेको आहे सो इन ॻाल्हि जे सदभाव बि आहे इन जो जेको आहे सो कुझु न कुझु इलाज कजे या उन माण्हुनि खे आगाही कजे। सिंध में काफ़ी ॿियनि वधंदड़ इशूज़ सां गॾु ऐं इहो हिकिड़ो ख़ुदकुशियुनि जो बि तमामु वॾो रुझान थी वियो आहे। अॼुकल्ह असांजे सिंध में जीअं त गुरबत काफ़ी वधी वई आहे ऐं इन खां अलावा ॿिया बि काफ़ी इन शइ जा, इन रुझान जा काफ़ी वजूहात आहिनि। हाँ, अॼु असां जेको प्रोग्राम गुलाब लगारी शहर में करायो आहे, इन में तमामु मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे घुराए उन्हनि खां ख़्यालात जो इज़हार कयो आहे, जंहिंजे करे काफ़ी सारे वजूहात जी ख़बर पई आहे। ऑफिसरनि साहिबान या इलाइक़े जे माण्हुनि जेका रोशनी विधी आहे, इन सां इंशाअल्लाह इन में जेको घटिताई ईंदी। ये तमामु सुठी ॻाल्हि आहे। असांजे हदी ऑफिसरनि हीउ जेको असांजे मिराको मचायो आहे, माण्हुनि खे आगाही ॾियण जे लाइ ॾिनो आहे त तव्हां बाबा मोहबत सां रहो। बेरोज़गारियूं इंसान ते, ये मुसीबतूं इंसान ते ॾुखिया वक़्त सख़्तु ईंदा रहंदा आहिनि। अनमोल ज़िंदगी में जल्दी थोरी ॻाल्हि तव्हां कंहिं बि जज़्बात में अची पंहिंजी ज़िंदगी जो इहो ॾेयो इजायो, इहा तमामु सरासर ग़लति आहे। हिननि जो वधीक चवण हो त ज़िंदगी इंसान ज़ात लाइ रब पाक तरफ़ां ॾिनल अनमोल तोहफ़ो आहे। दुनिया जा सभई मज़हब आपघात खे हराम करार ॾियनि था, जंहिं करे सभई साञावंद माण्हुनि खे पंहिंजे घरनि पाड़नि ऐं शहरनि में वॾे हुअण जो किरदारु अदा करे ज़िंदगी मां मायूस माण्हुनि जी मदद करे संदन ज़िंदगी बचाइणी पवंदी। कैमरामैन अली नवाज़ दल सां गॾु अब्दुल गफ़ार लगारी, आवाज़ TV न्यूज़, गुलाब लगारी।